हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? मज़े में आहियो? कल्ह सूमर हुयो, कल्ह मुंहिंजो आवाज़ु न पियो निकिरे। अॼु ॾिसो अंगारो आहे, अंगारे ते मुंहिंजो आवाज़ु निकिरणु शुरू थी वियो आहे। त बहरहाल इहा हिकिड़ी मज़ाक़ हुई ऐं हक़ीक़त बि आहे। जॾहिं हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हूंदो आहे न, उहो ॾाढो लेज़ी हूंदो आहे। त उन ॾींहुं त कम ते वञण त दिलि ई कोन चवंदी आहे, सिर्फ़ु मुंहिंजी न, कंहिंजी बि न। पर कंहिंजी बि दिलि कोन चवंदी आहे त कम ते वञिजे। हा, उहो ॾींहुं जॾहिं ख़ैर सां गुज़री वेंदो आहे त ॿिए ॾींहुं जेको आहे न, असां रवां थी वेंदा आहियूं। त ॿिए ॾींहुं जेको आहे न, पोइ असांजो काकड़ो खुली पवंदो आहे। सो बहरहाल अॼु मौसमु अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आहे, ॾाढो ख़ूबसूरत आहे मौसमु। ऐं सुबुह खां वठी जेको आहे तक़रीबन 6-7 बजे खां जेका हल्की 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 बरसाति शुरू थी आहे, त हिन वक़्त ताईं मुसलसल हली रही आहे। ऐं हीअ सेप्टेम्बर जो महीनो तव्हांखे जेकॾहिं यादि हुजे त सेप्टेम्बर जो जेको महीनो आहे इलाही गरम रहंदो आहे ऐं अलविदाई आहे मॉनसून जी। पर मां सवेर बि पंहिंजी टीम खे चई रही हुयमि त 2025 जेको आहे मॉनसून जे हवाले सां सदन ताईं यादि रहंदो, छो त हीउ ॾाढो सुठो गुज़रियो आहे 2025। ऐं हिन में माशाअल्लाह सां मौसमु ॾाढो सुठो रहियो आहे। रातियूं थधियूं आहिनि, ॾींहं गरम आहिनि, पर अॼुकल्ह जेको झुड़ आहे उनजे करे मौसमु ॾाढो बहितरीनु आहे। सो ही कुझु ॾींहं बाक़ी जेके 15 या 14 ॾींहं जेके बाक़ी सेप्टेम्बर जा रहिया आहिनि, उन में जेको आहे ही मौसमु ईअं ई रहंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ऐं दुआ आहे त अक्टूबर जो महीनो बि सुठो गुज़रे, न त अक्टूबर में ॾाढी गर्मी थींदी आहे कराची में। ऐं हींअर त एसी वेसी बंदि लॻा पिया आहिनि, पर अक्टूबर जो अहिड़ो महीनो हूंदो आहे जो उन में जेको आहे असांखे मजबूरन एसी ऑन करणा पवंदा आहिनि। वेंदे नवंबर डिसंबर ताईं पिया हलंदा आहिनि। सो हिन दफ़े ॿुधण में अचे थो त भाई क्लाइमेट चेंज बि आहे ऐं ज़ाहिर आहे त वेदर्स बि हाणे चेंज थी विया आहिनि। त आहिस्ता आहिस्ता मौसमु चेंज थींदो थो वञे, बरसातूं बि इलाही पवनि थियूं हाणे। ऐं सियारो जेको असां चवंदा आहियूं कराची वारा, त असां यादि कंदा आहियूं सियारे खे त भई सीउ अचनि, असां बि इंजॉय कयूं सर्दी खे। त हाणे ॿुधण में अचे थो त हिन साल जेको सियारो ईंदो त उहो बि थोरो सुठो सर्दियूं खणी ईंदो ऐं उनखे बि तव्हां सुठे नमूने सां इंजॉय करे सघो था। जे मां माहौलियात जी ॻाल्हि कई त असांखे जेको आहे माहौलियात खे पंहिंजे सही करण जे लाइ इलाही कमु करण जी ज़रूरत आहे। तव्हां ॾिसो असांजो जेको मुल्क आहे पाकिस्तान, जेको अलाह जी तरफ़ां असांखे नेमत आहे, असांजो ख़ूबसूरत मुल्क आहे ऐं असांजे मुल्क जे अंदरि हर नेमत आहे अलाह जी ॾिनल। ऐं इन मुल्क खे जेकॾहिं असां सभई मिली करे जेकॾहिं संभालियूं, इन जी सार लहूं, इन जो ख़्यालु रखूं, त मां सम्झां थी त इलाही शयूं बहितर थी सघनि थियूं। हमेशह मां हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त शुरूआति पंहिंजे घर खां कजे। गंद किचिरो जेको बि आहे शुरूआति पंहिंजे घर खां कजे। पंहिंजे घर जी साफ़ सफ़ाई जॾहिं इंसानु कंदो आहे त उनखे पोइ थोरो अहसासु थींदो आहे त यार मुंहिंजे घर जे ॿाहिरां बि थोरो कचिरो पियो आहे, इनखे बि जेकॾहिं मां थोरो साफ़ु कयां। मूंखे भर वारे मुल्क खां का इंस्पिरेशन कोन्हे, मूंखे भर वारे मुल्क खां काई अहिड़ी शइ मूंखे हुनजी नज़र न ईंदी आहे सवाइ बॉलीवुड हिकिड़ो अहिड़ो हिते आहे जेको सॼी दुनिया में फेमस आहे। पर उन मुल्क में सिर्फ़ु हिकिड़ी शइ मूंखे थोरी हिकिड़ी सम्झ में ईंदी आहे। उहो छा कंदा आहिनि, जो हर साल हिकिड़ी मुहिम हलाईंदा आहिनि। आर्टिस्ट समेत, घर जा भाती समेत, गवर्नमेंट जा भाती समेत हो हिकिड़ी मुहिम हलाईंदा आहिनि जो रोडनि जी बि सफ़ाई कंदा आहिनि, घर जी बि सफ़ाई कंदा आहिनि, जिथे जिथे कचिरो पियो हूंदो आहे उहे खणंदा आहिनि ऐं सफ़ाइयूं कंदा आहिनि। त छो न असां इहा शइ हिते बि करे सघूं था। असांजे मुल्क में बि इलाही शयूं आहिनि जॾहिं असां उन्हनि खे बहितर करण जी कोशिशि कयूं त करे सघूं था। माहौलियात त इन करे ॻाल्हाए रही आहियां छो त अॼु असीं दुनिया में ओज़ोन तह जे तहफ़ुज़ जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। हीअ ॾींहुं 1987 में ओज़ोन तह जे बचाव लाइ आलमी सतह ते थियल सेमिनार पेश थियल करारदाद थियल सही जे याददाश्त तौरु मल्हायो वेंदो आहे। त तव्हांखे ख़बर हुजे त ओज़ोन तह जेको आहे उनखे बचाव जे लाइ असांखे इहे ई शयूं करणु खपंदियूं आहिनि। त माहौलियात खे असांखे बहितर करिणो आहे, पॉल्यूशन असांखे घटाइणो आहे, गंद किचिरो साफ़ु करिणो आहे ऐं असांजो ख़ूबसूरत हिकिड़ो जेको समुंड आहे असांजे मुल्क में, असांजे
शहर में इहा हिकिड़ी ख़ूबसूरत शइ आहे जंहिंखे असां ॾाढो ख़राबु करे छॾियो आहे। तव्हां ॾिसो सीवियूं ते वेंदा आहियो त तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कचिरो नज़र ईंदो आहे ऐं धप नज़र ईंदी आहे, मतिलबु महसूसु थींदी आहे, धप नज़र न ईंदी आहे, धप महसूसु थींदी आहे। तव्हां साह न खणी सघंदा आहियो उते सीवियूं ते वञी करे। त उते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त असां पंहिंजे हथनि सां उते गंद किचिरो फिटी कंदा आहियूं जेको बदबू थींदो आहे ऐं उन खां पोइ असांखे साह खणण में पाण खे ई तकलीफ़ थींदी आहे, उहो सॼे माहौल में उहा धप फैलिजी वेंदी आहे। उन खां अलावा जेको आहे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी त अॼु सिंध जी सुरीली लोक फ़नकारा शाज़िया ख़ुश्क जी सालगिरह जो ॾींहुं बि आहे। अॼु शाज़िया ख़ुश्क पंहिंजी 55th सालगिरह जो केक कटींदियूं हूंदियूं या कटे चुकियूं हूंदियूं या कटींदियूं। सो असांजी तरफ़ां ऐं असांजी सॼी टीम ऐं सॼे KTN सथ जी तरफ़ां तव्हांखे सालगिरह जूं इलाही इलाही मुबारकूं हुजनि। उन खां अलावा 16 सितंबर 1955 ते पाकिस्तान में पहिरियों भेरो टेलीविज़न जी नुमाइश कई वई। कराची में थियण वारी इन नुमाइश में TV प्रोग्राम नशर करण जो इंतज़ाम अमरीकी सफ़ारत ख़ाने कयो हो। त अॼु टेलीविज़न डे बि आहे। सो मां तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ इहा ॿुधाइणु चाहींदमि त जीअं मौसम हाणे चेंज थी रहियो आहे ऐं असां तव्हांखे ख़बर आहे त सॼे मुल्क में हींअर सैलाबी सूरत हाल बि आहे। त बाक़ाइदा सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां ऐं WHO जी तरफ़ां हिकिड़ो नोटिस जारी कयो वियो आहे त हींअर जेको आहे तमामु घणो डेंगी फैलिजी रहियो आहे मुल्क में, ख़ासि करे उन एरियाज़ में जिथे सैलाबी सूरत हाल आहे। उन खां अलावा जेके पाकिस्तान जा वॾा वॾा शहर आहिनि जंहिंमें कराची थी वियो, मुल्तान थी वियो, लाहौर थी वियो, इस्लामाबाद थी वियो, पंहिंजो हैदराबाद थी वियो, पंहिंजो सखर आहे, ख़ैरपुर आहे, नवाबशाह आहे, इहे जेके बि शहरनि जा नाला मां खयां आहिनि, इते तमामु घणो हाई अलर्ट कयो वियो आहे ऐं इते डेंगी फैलण जा तमामु घणा चांसिस आहिनि। ऐं बराए महिरबानी करे तमामु घणो ख़्यालु रखो। हींअर वायरसिस बि तमामु घणा फैलियल आहिनि ऐं हींअर जेको आहे सभिनीनि जी तबियतूं बि ख़राबु थी रहियूं आहिनि। ज़ुकाम, बुख़ार, गलो ख़राबु, खंघि ऐं जिस्म में सूरु, छो जो उनजा सिम्टम्स ई अजीब आहिनि न, सम्झ में न ईंदो आहे, का शइ कोन वणंदी आहे। सो इन जे करे तमामु घणो ख़्यालु कयो, एहतियात कयो ऐं जॾहिं बि तव्हांखे महसूसु थिए थो त 24 कलाकनि जे अंदरि तव्हांजो बुख़ारु नथो घटि थिए त तव्हां फ़ौरन वञी करे डेंगी जी बि टेस्ट करायो ऐं मलेरिया जी बि टेस्ट करायो, ज़रूरी आहे। अॼु मौसम ॾाढो सुहिणो आहे ऐं असांजा जेके गेस्ट आहिनि उहे बिल्कुलु रस्ते में आहिनि ऐं ट्रैफिक जैम आहे शाहराह फैसल ते, त इन जे करे जेके बि डाइवर्जन्स आहिनि तव्हां डाइवर्जन्स यूज़ कयो ऐं तव्हां जेकॾहिं शाहराह फैसल ते तव्हांखे कोई बि कट नज़र अचे थो त तव्हां उतां डाइवर्ट थी वञो ऐं बजाए जो तव्हां ट्रैफिक में फासो देरि ताईं, त इन खां बहितरु आहे त तव्हां किथे न किथे जेको आहे डाइवर्ट थी वञो ऐं पंहिंजी मंज़िल ॾे हलंदा वञो। उन खां अलावा जीअं व्यूवर्स कल्ह मां तव्हांखे ॻाल्हि कई त अहमद जो जेको नंढो भाउ हुयो उमर, उनजी जेका डेथ थी आहे त उनजो हिकिड़ो जेको रिपोर्ट साम्हूं आई आहे, उन ॿार जेका राति जो मानी खाधी आहे ऐं इहा ॾाढी ग़लति ॻाल्हि आहे। इवन त मां उन ॿार जे लाइ नथी चवां, मां सभिनीनि लाइ चवां थी त असां सभिनीनि जी इहा ई आदत हूंदी आहे त राति जो मानी खाई करे असां वेही रहंदा आहियूं, असां वॉक न कंदा आहियूं या असां लेटी पवंदा आहियूं, छो जो अॼुकल्ह असांजे हथनि में मोबाइल आहे। मोबाइल हिकिड़ो अहिड़ो आसान गैजेट आहे असांजे लाइ जो असां लेटिया बि पिया हूंदा आहियूं त असां मोबाइल वेठा यूज़ कंदा आहियूं। हुन ॿार जेका मानी खाधी आहे राति जो, हुनखे हज़म न थी आहे, छा थियो आहे, हुनखे उल्टी आई आहे, को सिधो लेटियल हुयो, हुनखे उल्टी आई आहे ऐं उहा हुनजी उल्टी जेको आहे हुनजी साह वारी नाली में वई आहे, पोइ फेफड़नि में वई आहे, जंहिंजे करे हुनखे इहो हुनजो हार्ट फेल थी वियो आहे। जेसीं ताईं हुनखे हॉस्पिटल खणी वञनि हुनजी डेथ थी वई आहे। जॾहिं बि तव्हां पंहिंजे ॿार खे या वॾे खे कंहिंखे बि मानी ॾियो था तव्हां या तव्हां पाण था खाओ त घटि में घटि अधु कलाकु जेको आहे न तव्हां लेटो न, तव्हां सुम्हो न, घटि में घटि तव्हां थोरी वॉक कयो। जेकॾहिं वॉक नथा कयो त कुझु अहिड़ो कमु कयो जंहिंसां तव्हांजी मानी थोरी हज़म थिए, या तव्हां उहो बि नथा कयो त तव्हां घटि में घटि वेही रहो, कलाकु या अधु कलाकु तव्हां वेही रहो जो तव्हांजी मानी हेठि लहे। उन खां पोइ जेको आहे तव्हां पंहिंजा हर कम करे सघो था।
ऐं जॾहिं बि ॿार खे उल्टी अचे थी त असांजा जेके बि वॾा आहिनि असांखे इहो ई सम्झाईंदा आहिनि त ॿार खे हिकदमि पासो वरायो। अगरि ॿारु सिधो सुतल आहे त उनखे पासो वरायो, अगरि वॾो ई आहे त उनखे चओ त भई पासो वराए। छा आहे जो पासे वराइण सां तव्हांजी उल्टी ॿाहिरि निकिरी ईंदी आहे ऐं उहो तव्हांजे फेफड़नि में न वेंदी, तव्हांजे साह जी नाली में न वेंदी, त इन जे करे बचाव थी सघे थो। इहे एहतियाती तदाबीर आहिनि जेके तव्हांखे पाण खे ख़बर बि हूंदियूं ऐं ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त इहे हादसा तमामु घणा थी रहिया आहिनि। मूंखे इन ॿार जे अलावा बि हिकु ॿिए ॿार जे हवाले सां बि मूंखे ख़बर पई त उन ॿार जी बि ईअं डेथ थी आहे। असांजे ऑफिस जो हिकिड़ो छोकिरो आहे, उन कंहिंजे हवाले सां कल्ह ॻाल्हि पे कई, जॾहिं इहा असां ॻाल्हि ॿुधी त मां इहो ई पई सोचां त अलाह माफ़ु करे जंहिंजो वक़्तु लिखियलु आहे उहो उन वक़्तु हलियो थो वञे, पर तॾहिं बि थोरो जेकॾहिं असां एहतियात कयूं, पंहिंजे ॿारनि जे हवाले सां एहतियात कयूं ऐं वॾनि खे थोरो ॾिसूं त मुंहिंजे ख़्याल सां इलाही शयूं जेके आहिनि न बहितर थी सघनि थियूं। हिते हाणे जेको आहे असां वठंदासीं ब्रेक बि, छो त ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे। थोरी देरि में असांजा गेस्ट बि बसि हिते मुंहिंजे ख़्याल सां पुॼी विया हूंदा या पुॼण वारा हूंदा, त ब्रेक खां पोइ असांजा गेस्ट बि असांखे जॉइन कंदा। सो केॾांहुं न वञिजो, असां जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। असांजा गेस्ट बिल्कुलु अची चुका आहिनि ऐं असांखे जॉइन करे वरितो आहे। उन्हनि असां सां गॾु स्टूडियो में वेठल आहिनि। जीअं त मां तव्हां सां पहिरियां ज़िक्र कयो हो त मौसमु ॾाढो सुहिणो आहे। मींहुं जेको आहे सुबुह खां वसी रहियो आहे, हल्की हल्की फुहार वसी रही आहे ऐं ट्रैफिक में फाथल हुया। सो बिल्कुलु हाणे स्टूडियो में मौजूदु आहिनि असां सां गॾु। सो असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि पारस रियाज़, जेके एक्टर बि आहिनि, डायरेक्टर बि आहिनि, सीनियर जर्नलिस्ट बि आहिनि। उनखां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि ख़ालिद हुसैन कल्याण, जेके टीवी रेडियो स्टेज आर्टिस्ट आहिनि ऐं डायरेक्टर बि आहिनि ऐं सहाफ़त बि करे रहिया आहिनि। उनखां अलावा असां सां गॾु असांजी भेण आहे जिन जो गानो ॾाढो मशहूरु थियो आहे ऐं मुमताज़ मुलाई साहब सां डुएट ॻायो अथनि, दिलि दर्दनि सां भरी पई आहे। सोबिया सुमरो असां सां गॾु हिते स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा मोहम्मद अली अब्बासी साहब बि असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि, जेके स्टेज ऐं टीवी आर्टिस्ट आहिनि। सभिनीनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? इंजॉय कंदा कंदा नेठ पहुची विया? ही त मौसम इंजॉय करण जा, हिते छा था कयो? न, असांखे जेको टाइम ॾिनो वियो उन मुताबिक़ 3 बजे पुॼी वियासीं। पर चवां थी त मौसम इंजॉय करण मौसम न, असां थोरा परेशान थी वियासीं। ट्रैफिक एतिरी जाम थी वई जो गाॾी असांजी हुन में फासी वई। असां दोस्त चए पियो त हाणे हली जंहिं महिल पुॼंदासीं चवंदा तव्हांजी महिरबानी, वरी पोइ वरी मिलंदासीं। इहो बि डपु ॾाढो, हुन करे किथे चांहि बि कोन पीतीसीं। असां चयो न पहिरें स्टूडियो अचूं था। थैंक यू, तव्हां सभु पहुची विया ऐं अलाह ख़ैर सां पहुचायो तव्हां सभिनीनि खे, छो जो मौसमु अहिड़ो लॻो पियो आहे ऐं वरी जेको आहे ट्रैफिक जैम हूंदी आहे। त मां अॻु में ई चई चुकी हुयसि त जेके बि शारे फ़ैसल ते फाथल आहिनि कोशिशि करे डाइवर्जन अख़्तियार कनि, छो त डाइवर्जन्स बि आहिनि ऐं तव्हां जिथे बि फासी पिया आहियो, हिकिड़ो त पैनिक न कजे ऐं ॿियो की जिथां बि तव्हांखे रस्तो मिले गली मां किथां बि तव्हां निकिरी वञो उन पासे ॾांहुं। सो बहरहाल छा पियो थिए अॼुकल्ह, छा करे रहिया आहियो? तव्हां खां पुछणु चाहींदमि सभिनि खां पहिरियां। जी बिल्कुलु, मौसम जी पहिरियां त तव्हांजी ॻाल्हि त तमामु ख़ुशगवार मौसम लॻो पियो आहे कराची जो। ऐं मां पारस इहा असां जंहिं महिल आयासीं पिए त नीपा क्रॉस करे आयासीं, वरी पारस चयो नीपा जो रस्तो हिन पासे, वरी गाॾी टणकी, वरी उन चौरंगी ते फिरंदा पिया। बहरहाल असांजे हींअर जेको मुंहिंजो कमु हले पियो स्टेज सां वाबस्तगी आहे ऐं उन खे असां मुसलसल हिकिड़ो जारी रखियो आहे। टीवी ते केटीएन ते बि तमामु घणा ड्रामा कया। बुनियादी जॾहिं केटीएन जो हिकिड़ो वजूदु आयो उन टाइम में खोड़ सारियूं सीरियल कयूं, सीरीज़ कयूं ऐं कुझु सोलो प्ले वग़ैरह हुया, उन्हनि में बि कमु कयोसीं। पोइ
कुछ कम्युनिकेशन गैप ॾिनोसीं, वरी पोइ सहाफ़त वारो जेको सिलसिलो आहे उन पासे बि थोरो लाड़ो आहे, इन करे थोरो हिन पासे घटि हुयासीं। स्क्रीन वारे पासे ॾे स्टेज वरी उते लोकल सिस्टम ते या सिंध लेवल ते जेको थिए पियो हींअर आऊं इस्लामाबाद जे हुन ऑडिटोरियम में बि करे आया आहियूं हींअर। अच्छा अच्छा सही हा, ॿ सिंधी ड्रामा ॾाढा ज़बरदस्त उते असांजी पज़ीराई मिली। सही सही ऐं हाणे कोशिशि कयूं पिया पारस भाई ऐं असां गॾिजी स्टेज खे वधीक थोरो Promote कयूं। प्रोमोट पिया कयूं, सही। छो जो स्टेज आर्टिस्ट जी हिकिड़ो बुनियादी जेको आहे सिखिया घर आहे। ऐं असां चवंदा आहियूं जेको स्टेज ते कमु करे वियो उन जे लाइ ॿियूं शयूं सभु सवलियूं आहिनि। ॾाढो माना स्टेज ॾाढो ॾुखियो हूंदो आहे कमु करणु। बिल्कुलु आहे बिल्कुलु आहे। स्टेज ते मां चवां थी त सिर्फ़ु उहो ई कमु करे सघे थो जंहिंखे वाकई स्टेज जी ॼाण हुजे। बिल्कुलु बिल्कुलु। हर कंहिंजे बस जी ॻाल्हि नाहे या। मूंखे 30 खां 35 साल हिन फील्ड में थी आहे, पर हींअर बि जॾहिं स्टेज ते बीहंदा आहियूं न त जेसिताईं फस्ट एंट्री जेसिताईं ॼमे नथी तेसिताईं पिया सोचींदा आहियूं त अलाह करे रो क्लेप मिले या लाफ्टर मिले, जेसिताईं असीं वञी किथे वञी पंहिंजो रिलैक्स पोइ फील रिलैक्स कंदा थियो। आहियो। हा ॾाढो माना स्टेज माशाल्लाह जेको करे थो उहो सही ज़बरदस्त। सर कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत सही आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां त माशाल्लाह सीनियर आर्टिस्ट आहियो ऐं ॿुधायो अॼुकल्ह छा पिया कयो? स्टेज खां अलावा बि कुझु करे रहिया आहियो या सिर्फ़ु स्टेज? स्टेज खां अलावा मुंहिंजी गवर्नमेंट जॉब आहे सही। ऐं उन खां पोइ ही काफ़ी टाइम मूं हिनखे स्टेज खे बि ॾिनो, तक़रीबन 1984-85 खां वठी स्टेज कंदा रहिया आहियूं। वरी हैदराबाद में जॾहिं आयासीं त असांजो उस्ताद ख़ालिद कलियारा सही सही जीअं सही सुठा ड्रामा असांखा कराया ऐं करेक्टर बि सुठा कराया, महिनत बि कराई, तमामु सुठो ऐं प्यारो असांजो डायरेक्टर बि आहे, दोस्त बि आहे ऐं सुठो एक्टर बि आहे। सही सही। बसि अदो पारस बि आहे हींअर असांखे खणी हले थो पंहिंजी टीम में। इंशाल्लाह सुठो साथ ॾींदासीं, इंशाल्लाह ऐं इंशाल्लाह भरपूर ड्रामा कंदासीं कुझु नवां करे रहिया आहियो ड्रामा जी हींअर? जी नवां हींअर शुरूआति कयूं पिया था। अच्छा अच्छा हींअर हिकिड़ो प्ले बि अदा रियाज़ पारस जो हींअर शुरू थिए थो, उन में बि इंशाल्लाह सुठे करेक्टर में ईंदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह। सही। कीअं आहियो अदी? ठीकु आहियो? तबियत सही आहे? सभु ख़ैरु लॻो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। ऐं तव्हांजो गानो त भई ॾाढो फेमस थियो आहे मुमताज़ मुलई साहब सां। तमामु घणो। कीअं महसूसु थियो उन्हनि सां गॾु डुएट ॻाए करे? बहरहाल अलाह साईं उन्हनि खे इज़त ॾिनी आहे, हींअर उन्हनि जो नालो आहे तमामु घणो। ऐं उन्हनि सां सॉन्ग करे मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी बि ख़्वाहिश हुई ऐं ॾाढो सुठो लॻो माशाल्लाह। ऐं सॉन्ग कयो त माशाल्लाह फेमस बि वियो, तमामु घणी ख़ुशी थी। सही सही माशाल्लाह। ऐं केतिरो अर्सो थियो आहे तव्हांखे ॻाईंदे? मूंखे सिंगिंग में त काफ़ी अर्सो थियो आहे, मतिलबु 10-12 साल थी विया। 10-12 साल थी विया। त तव्हांजो ताल्लुक़ किथां खां आहे? हैदराबाद सिटी। त उते ई तव्हां पंहिंजा गाना वग़ैरह ॻाया आहिनि, रिकॉर्ड कराया आहिनि या कराची में बि कया अथव? जी हा, कराची में कुझु चैनल्स जा प्रोग्राम आहिनि, थींदा आहिनि। धरती चैनल आहे, KTN आहे, ॿिया बि कुझु चैनल आहिनि, उन्हनि में कुझु थिया आहिनि प्रोग्राम मुंहिंजा। ऐं हैदराबाद में कुझु रिकॉर्डिंग्स वग़ैरह, एल्बम वग़ैरह, इहे वीडियो शूट वग़ैरह थींदियूं आहिनि लाड़काने में, हैदराबाद में, कराची में थींदा रहंदा आहिनि। सही। तव्हांजा उस्ताद केरु आहिनि? कंहिंखां सिखिया वरिती? सिखिया असां उस्ताद मज़हर हुसैन जुल्फ़कार, अच्छा। उन्हनि खां वरिती आहे। बाक़ी काफ़ी कलाम वग़ैरह कुझु सम्झाइण जेको कलाम फोक रंग थींदो आहे उहो मूंखे पंहिंजो बाबा गाइड कंदो आहे। अच्छा अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। भाई मां चवां थी वॾनि जो हथु जेको आहे न तव्हांजे मथां ज़रूरी आहे। हा ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं तव्हांजो उहो इंसान अधूरो आहे। अधूरो आहे अधूरो आहे। तव्हांजे बाबा खे अलाह साईं सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे ऐं उन्हनि जो सायो हमेशह तव्हां ते सलामत हुजे। तव्हां उन्हनि जी गाइडलाइन जेका आहे न ॾाढी फ़ाइदेमंद आहे तव्हांजे लाइ। जी हा, बाबा जेको बि सम्झाईंदो आहे मूंखे ऐं मां उन मां ॾाढी मुतासिर थींदी आहियां। पहिरियां सोचंदी आहियां त हीअं न, पर अॼु जेको माहौल आहे ऐं हर शइ खे वॾा सम्झनि था। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असांखे जेका पंहिंजी मनमानी करणी असां करे चुकियासीं, पर हीउ जेको दौरु आहे ॾाढो सख़्तु दौरु आहे। हिन दौर में मां चवंदी आहियां त वाकई माउ पीउ जी जेका गाइडलाइन आहे न उहा तमामु ज़रूरी आहे। असांखे इलाही शयुनि खां बचाए थी उहा। माशाल्लाह, ऑल द बेस्ट टू यू। सर तव्हां ॿुधायो त अॼुकल्ह जेको आहे कहिड़े ड्रामनि ते कमु करे रहिया आहियो? कोई नओं प्रोजेक्ट KTN जे लाइ या स्टेज जे लाइ?
हाँ, फ़िलहालु KTN लाइ हिकिड़ो तव्हांजे प्रोग्राम मैनेजर खे मां आइडिया ॾिनो त एज़ ए मां हिकु निजी चैनल ते क्राइम रिपोर्टर 10 साल रही चुको आहियां त मूं वटि ट्रू स्टोरीज़ काफ़ी आहिनि ऐं मां एज़ ए राइटर तौरु पहिरें बि KTN ते ईद पिलेब ॾेई चुको आहियां ऐं ॿियनि चैनलनि ते बि ॾिनो अथमि एज़ ए राइटर डायरेक्टर त अगरि उन्हनि खे इहा ॻाल्हि वणी उन्हनि चयो ठीकु आहे ऐं तव्हां भली इहो प्रोजेक्ट हिते असांजो KTN ते कयो हिकु टीम बि ठाहे छॾी सही। आहे मेन आर्टिस्टनि खे बि लॉन्च करे वरितो आहे हाणे अॼु असां खणी आया आहियूं वन लाइनूं ऐं कुझु स्क्रिप्ट वग़ैरह जमा कराईंदासीं सही सही त इनशाला असांखे वरी ENG वग़ैरह ॾींदा त असां पंहिंजी शूट कंदासीं मां तव्हां सां ॻाल्हि कई फेस्टिवल जे हवाले सां त स्टेज खे थोरो प्रोमो छो त स्टेज बिल्कुलु ख़तमु थी वियो हिते कराची में को थींदो एकड़ एकड़ को उर्दू सिंधी या छा पर पोइ हैदराबाद में मां फेस्टिवल इहो कयो उन करण जो मक़सदु इहो हो त असां स्टेज खे कमर्शियल कयूं छो त हिन खां अॻु में जेके बि ड्रामा सिंधी थींदा उनजी ड्यूरेशन जेका हूंदी 2.5 कलाक 3 कलाक यानी को पब्लिक 8 बजे वारी अचे थी ऐं ड्रामो 11 बजे शुरू थिए थो त वरी वञी 1-1.5 बजे ख़तमु थिए थो पोइ उन खां पोइ माण्हुनि खे कन्वेंस जो प्रॉब्लम फैमिलीज़ जेके आहिनि ऐं ॿियो त हिकिड़ो वीकेंड ते को प्रोग्राम थिए थो खणी चइजे त सैटरडे ते इवनिंग ते प्रोग्राम थी वियो माण्हू संडे ते आराम करे ॿिए ॾींहं त हिते माना जेका संडे ते प्रोग्राम थिए थो त सेकंड डे ऑफिस थिए थी त असांजा सिंधी ड्रामा फ्लॉप हिकु त टाइमिंग जे वजह सां थियनि पिया त 2.5 कलाक 3 कलाक ड्रामो केरु ॾिसे दुनिया माइक्रो थी वई आहे त मां इहो कानून त लागू कयो त प्रोग्राम मुंहिंजो ड्रामो 9 बजे स्टार्ट थींदो सही सिर्फ़ु 1.5 कलाक हलंदो जंहिंमें 3 सॉन्ग्स हूंदा छो त सॉन्ग्स बि इंटरटेनमेंट लाइ ज़रूरु आहे जेके पब्लिक अचे थी उहे बि चवनि था त असां सॉन्ग्स ॿुधूं या कुझु जेके डांस या एंगल लेवल ते जेको थिए थो त ड्रामे जी ड्यूरेशन असां 1.5 कलाक रखीसीं ऐं 9 बजे फिक्स कंदासीं चाहे असांजा 50 माण्हू वेठल हुजनि शुरूआत वारे ड्रामनि में तकलीफ़ थी 40-50 माण्हू विहनि पिया पर असां ड्रामो स्टार्ट कयोसीं पर जंहिं महिल माण्हुनि खे ख़बर पई त इहो ड्रामो फिक्स में 9 बजे स्टार्ट थिए थो पोइ पब्लिक अचणु शुरू कयो त इहा ई असांजी कामयाबी असां हैदराबाद जे डायरेक्टरनि खे इहो बि चयो आहे त असां ताउन इहो कयो त ड्रामो टाइम ते हलायो पब्लिक ईंदी बाक़ी हैदराबाद जो ड्रामो कमर्शियल न थी चुको आहे छो त कमर्शियल हुनखे जो उतां जा लोकली आर्टिस्ट जेके आहिनि लाज़मी जेके फेमस आर्टिस्ट अचनि था उहे कास्टली अचनि था त कल्चर डिपार्टमेंट जेको ताउन करे थो त उहो बि का बि लिखत न हूंदी आहे उहो इहो आहे त बाबा तव्हां ड्रामो करे अचो कल्चर त असां तव्हांखे पेमेंट कंदासीं पोइ ड्रामो ॾिसंदा तव्हांजी पब्लिक ॾिसंदा उन खां पोइ हुननि जी मर्ज़ी आहे केतिरी बजट ॾियनि पर उहो जेको ड्रामो असांखे मिलियो उन में माना प्रोड्यूस जेको करिणो आहे डायरेक्टर खे करिणो आहे माना कल्चर टको बि न ॾींदो आहे एडवांस में तव्हां ड्रामो करे अचो असां ॾिसंदासीं पैकअप था करे जो उन खां पोइ तव्हांखे पेमेंट थी हाणे तव्हां ॿुधायो त पोइ ड्रामो प्रोमोट कीअं थींदो जंहिं डायरेक्टर वटि पैसा न हुजनि उहो कहिड़े तरीक़े सां कंदो नंबर 1 ॻाल्हि 91 में असांजी जॾहिं मुंहिंजी एडमिशन इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में थी मेराण में त उन टाइम ते हीअ दोस्ती स्टेज सां वाबस्ता मूंखे वठी आहे मुंहिंजो उस्ताद हुआ ख़ालिद हुसैन कलियार असां उन टाइम ते 91 में जंहिं महिल सिंध म्यूज़ियम अञा स्टार मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम ठहियो त असां कंदासीं त असां ड्रामे खे कमर्शियल कयोसीं उनजी एतिरी पब्लिसिटी कंदा हुआसीं जो उन टाइम ते बि 100 रुपए जो कार्ड हलंदो हींअर हीअ वक़्तु के 100 रुपए में वठण लाइ तयारु न आहे कार्ड सो हैदराबाद खे कमर्शियल करण जी ज़रूरत आहे ॿियो कल्चर डिपार्टमेंट में जेको आहे पंहिंजे सिंधियुनि आर्टिस्टनि सां माना नारवा सलूक आहे अगरि उन ते असां मिनिस्टर साहब खे बि शिकायत कयूं था त उहो DG खे चवे थो त बाबा हीअ आर्टिस्ट अचे थो हिन खे तव्हां डील कयो पोइ उन खां पोइ उन जो जेको आहे माना फीडबैक कुझु कोन थो थिए माना हिकिड़ी फॉर्मेलिटी थिए थी बाबा ठीकु आहे मां चवां थो फ़ोन मिनिस्टर साहब कंदो पर जंहिं महिल असली जेको कमु करे थो उहो करे थो DG साहब DG जी मर्ज़ी आहे कंहिंखे ड्रामो ॾिए कंहिंखे न ॾिए पर माना असांजे सिंधी आर्टिस्टनि सां बेवाजिबी आहे सही उन ते बि बिल्कुलु ॻाल्हायूं था पर मां चाहियां थी त अधी खां हिकिड़ो गानो बि ॿुधिजे ऐं उन खां पोइ जेको आहे ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कजे त अधी छा पिया ॿुधायो हींअर असांखे मां पंहिंजी एल्बम जो सॉन्ग ॿुधायां थी तव्हांखे ऐं शाइर कहिड़ा शाइर रियाज़ शाह सही माइक तव्हांजे भरिसां हो
तू 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 मेरे दिल दी तस्वीर तू 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 मेरे दिल दी तस्वीर तू 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 हाँ जीवे पढ़दी जांदी तेरे नाल में अड़दी जांदी तेरे नाल में अड़दी जांदी मेरे दिल दी तस्वीर तू 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 मेरे दिल दी तस्वीर तू 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 इश्क दी आजाने लखवार पड़ा शुक्राने तेरी इश्क दी आजाने लखवार पड़ा शुक्राने मेरे मन दा महरम जाने मेरे मन दा महरम जाने मेरे दिल ते तेरी शाही मेरे दिल ते तेरी शाही मेरे दिल दी तस्वीर तू 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 मेरे दिल दी तस्वीर तू 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 हर मजहर विच तू बसदा कर किहड़े पासे सजदा हर मजहर विच तू बसदा कर किहड़े पासे सजदा जिह पासे नजर घुमावा बस तेरी सूरत पावा बस तेरी सूरत पावा मेरे दिल दी तस्वीर तू मेरे दिल दी तस्वीर तू 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 हुई नजरे गरम नजीरे गई समर मेरी तकदीरे हुई नजरे गरम नजीरे गई समर मेरी तकदीरे हुई किस्मत मेरी चंगी हुई किस्मत मेरी चंगी तेरे रंग विच में हाँ रंगी तेरे रंग विच में हाँ रंगी मेरे दिल दी तस्वीर तू 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 मेरे दिल दी तस्वीर तू 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 हाँ जीवे पढ़दी जांदी तेरे नाल में अड़दी जांदी तेरे नाल में अड़दी जांदी मेरे दिल दी तस्वीर तू 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 मेरे दिल दी तस्वीर तू 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 वाह वाह हिकिड़ी बेहतरीन मूंखां मिस्टेक थी वई न न उहा असांखे त ख़बर ई कोन पई उहा मिस्टेक ई आहे न त शाइर इन में रियाज़ छा न आहे नज़ीर आहे अच्छा ख़ैर आहे को मसइलो कोन्हे थी वेंदो आहे बाक़ी मां सम्झो शायदि ॻाइण में था चओ त मां चयो उहा त असांखे ख़बर ई कोन पई असांजो कमु ई न आहे ॻाइण सो बहरहाल कोई मसइलो कोन्हे थी वेंदो आहे माशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांखे आवाज़ ॾाढी प्यारी ॾिनी Thank आहे you, असांजी महिरबानी। दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि अल्लाह साईं अञा बि तव्हांखे कामयाबियूं अता करे दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु रहंदियूं असांजूं सर जीअं भाउ ॻाल्हि थो करे त जेको आहे सिंधी आर्टिस्टनि खे एतिरो मतिलबु प्रोमोट नथो कयो वञे कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां सो
रीज़न छा आहे मां तव्हां खां पुछणु चाहींदमि ऐं तव्हां इहो बि ज़रूरु ॿुधायो त वजह छा आहे जंहिंजी वजह सां जेको आहे स्टेज तबाही जी तरफ़ वियो आहे? जी तव्हां बिल्कुलु सही था चओ। वजह इहा आहे त अॼुकल्ह जा हिकु नवां सम्झो के टैलेंट पैदा थी विया आहिनि जेके उहे फ्री में बि कमु कनि था। जॾहिं उन्हनि जो फ्री में कमु थिए थो त उहे डायरेक्टर सभु फ्री में कमु कराइनि था ऐं जेके सीनियर आहिनि जेके पुराणा आर्टिस्ट आहिनि उहे कुझु पंहिंजे फीस जे करे या हू सोचनि था असां एतिरो टाइम ॾिनो आहे पंहिंजी फील्ड खे त असांखे हींअर कुझु मुआवज़ो मिलणु खपे त उहो उनखे मिले कोन थो। उन करे उहे थोरो पोइ रहिजी था वञनि ऐं नवां टैलेंट जेके अॻिते वधनि था। इन जो रीज़न इहो आहे त डायरेक्टर ऐं जेके प्रोड्यूसर आहिनि उन्हनि खे बि चाहे त पुराणनि खे थोरी तरजीह ॾियनि, उन्हनि खे अॻियां आणनि, दुबारा उन्हनि खे नवां ॾियनि हिकिड़े क़िस्म जी। सही सो आहे, इहो ई मसइलो आहे। सही। तव्हांजो छा चवणु आहे? अच्छा, हिते ब्रेक जो इशारो थी वियो आहे, ब्रेक खां पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू था कयूं। जी व्यूअर्स, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियूं। ॿीहर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। जीअं त मां ब्रेक खां पहिरियां तव्हां खां सवाल कयो त कल्चर डिपार्टमेंट जेको आहे सपोर्ट नथो करे सिंधी आर्टिस्टनि खे, रीज़न छा आहे? जीअं भाउ सां बि ॻाल्हि कई त तव्हांजी तरफ़ बि अचणु चाहींदसि त तव्हांखे छा मतिलबु हिकिड़ा मसइला नज़र अची रहिया आहिनि? सो मां त इहो ई चवंदुसि त कल्चर डिपार्टमेंट सपोर्ट बिल्कुलु करे बि थो, या ईअं बि न आहे त सपोर्ट नथो करे। मां सम्झां थो त जेको असांजो माज़ी जो दौरु हो, जेको असां कार्ड सेल करे असां स्टेज कंदा हुआसीं या ड्रामे खे तरजीह ॾींदा हुआसीं ऐं माण्हू ईंदा बि हुआ। कल्चर जे भले थोरो घणो बि जेको हुनजो सहकार आहे उन सां असांखे इहो बेनिफिट मिलियो आहे त माना असांजो स्टेज खे थोरी हथी मिली वई आहे। ऐं सफ़ा इहा त रियाज़ भाई जी ॻाल्हि मां जीअं त भई मनपसंदि माण्हुनि खे जेको हिकिड़ो सिलेक्टेड माण्हू आहिनि उन्हनि खे ॾिनो थो वञे हिकिड़ो प्रोजेक्ट। हाणे मां चवंदुसि यार मूंखे त हेॾो टाइम थी वियो आहे ऐं छो भला मूंखे ड्रामो, या मां बि डायरेक्टर आहियां, मां बि आर्टिस्ट आहियां, मूंखे बि त ॾियणु खपे। त इहो हुजणु खपे त जेके बि पंहिंजो जेके बि सिंध जे अंदरि डायरेक्टर, सीनियर डायरेक्टर आहिनि, आर्टिस्ट आहिनि, उन्हनि खे बि माना ओतिरी अहमियत ॾियणु खपे। न सिर्फ़ु चंद माण्हुनि जे जेके मनपसंदि आहिनि उन्हनि खे तरजीह ॾियणु। हींअर मुंहिंजी कोशिशि हुई ऐं कुझु दोस्तनि जी ताउन सां मूंखे हींअर मिलियो आहे हिकिड़ो प्रोजेक्ट, बल्कि मूंखे डायरेक्ट कोन मिलियो आहे, इनडायरेक्ट मिलियो आहे। मीरपुर में हींअर असीं कयूं पिया हिकिड़ो स्टेज, ऐं पारस भाई जी कोशिशि आहे त ऐं कुझु ॿियूं असांजूं आहिनि हैदराबाद जे अंदरि तंज़ीमूं जेके माना कल्चर खां सुठो कमु वठनि पियूं। हींअर ताज़ो कराइनि पिया कल्चर वारा 5 उर्दू 5 सिंधी ड्रामा, जेके हींअर 10 ड्रामनि जो फेस्टिवल आहे। पारस भाई बि जेको 5 ड्रामनि जो फेस्टिवल कयो, ॾाढो ज़बरदस्त फेस्टिवल कयो। इन खां पहिरियां बि हिकिड़ो फेस्टिवल थी चुको हो, उन्हनि पंहिंजी मदद पाण फेस्टिवल कयो। पारस जी फेस्टिवल जी इहा ॻाल्हि कंदुसि त हिन हिकिड़ो तमामु बहितरीनु कमु इहो कयो त जेको माना ईअं सम्झो त जूनियर में जूनियर आर्टिस्ट हो उनखे बि हिन पेमेंट कराई। ऐं इहो ॾाढो सुठो ट्रेंड हो, इहो ॾाढो सुठो ट्रेंड हो। ऐं सीनियर खे त हुअं ई मुआवज़ो मिले पियो, पर कोशिशि रियाज़ जी जेकी आहे जेको फस्ट सेकंड थर्ड पोजीशन, पहिरियों चकर ई असां हेॾा फेस्टिवल मूं 2017 में फेस्टिवल में कमु कयो, उन खां पोइ वरी 21 में हिकिड़ो फेस्टिवल थियो, उन में बि मूं कमु कयो, वरी हाणे बि हिकिड़ो फेस्टिवल थिए पियो, उन में बि आहियां 2-3 ड्रामनि जे अंदरि। रियाज़ जी फेस्टिवल में बि जेको आहे 2 ड्रामनि में हिकिड़ो ड्रामो मुंहिंजी पंहिंजी डायरेक्शन में बि हुयो। सो रियाज़ फस्ट सेकंड थर्ड पोजीशन खे वरी अमाउंट ॾियारायो हिकिड़ो 50,000, 25 ऐं 15,000 जे नाले, माना उन्हनि
आर्ट माना डायरेक्टरनि खे इहो हिकिड़ो सुठो माना हिकिड़ो सुठो स्टेप आहे इहो। सुठो माना जेकॾहिं माण्हू खे हिकिड़ी इन सां हौसला अफ़ज़ाई बि थिए थी ऐं गॾोगॾु ॾिसो असां आर्टिस्ट आहियूं, असीं कोशिशि कंदा आहियूं त यार असांखे असांजो चुल्हो ॿरणु खपे। सही मेन शइ आहे घर जो हिकिड़ो जेको सपोर्ट हुजणु उहो हुजणु खपे। ऐं जेको असांजे सिंधी ख़ासि करे समाज में इन शइ खे घणो तरजीह कोन थी मिले ऐं कोशिशि इहा ई आहे, असांजी बि कोशिशि इहा ई आहे, रियाज़ भाई जी या ॿियनि दोस्तनि जी बि इहा कोशिशि आहे त असां आर्टिस्ट खे सपोर्ट कयूं ऐं चाहे स्टेज हुजे। ऐं असांजे सिंधी चैनल अचण सां हिकिड़ो शहूर आयो माण्हुनि में, हिकिड़ो सुजागी अची वई। कम से कम असीं दुनिया लेवल ते ॾिठा वियासीं, जेके बि असांजा आर्टिस्ट आहिनि दुनिया लेवल ते हींअर ॾिठा था वञनि। ही सिंधी चैनल जी वॾी माना हिकिड़ी माना कोशिशि ऐं काविश जेकी हुई उन सां माना हिकिड़ी सुञाणप पैदा थी। अॼु असांजो सिंधी आर्टिस्ट अमेरिका ऐं लंडन हक़ीक़त हर जाइ ते तव्हां दुनिया जे कंहिं बि कुंड कुर्छ में आयो, असां आर्टिस्टनि खे ॾिठो वञे थो। इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KTN जी बदौलत आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, KTN तमामु घणो बिल्कुलु सही ॻाल्हि। जीअं भाउ ॻाल्हि थो करे त जीअं चाहे उहे स्टेज जा आर्टिस्ट हुजनि या ॿिया बि आर्टिस्ट जीअं घर वेही रहिया आहिनि, त उन्हनि जे लाइ तव्हां छा करे रहिया आहियो, जेके स्पेशली घर जेके वेही रहिया आहिनि? हिन टाइम ते मुंहिंजी तव्हांखे ॿुधायां त प्लानिंग इहा ई आहे त पहिरें असां स्टेज प्रोग्राम कयूं ऐं उन्हनि खे चांस ॾियूं। हिकिड़ा जेके सीनियर वेही रहिया आहिनि माना नाउमीद थी त असांखे कमु नथो मिले, छो त जीअं हिन ॻाल्हि कई त कल्चर ताउन करे पियो पर पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे। पर इहो न आहे त जेके सीनियर डायरेक्टर्स वेठा आहिनि जिन जो तालुक़ु स्टेज सां उन खां पोइ हेॾे आया माना KTN ते बि आया ऐं पोइ लाज़मी आहे फाइनेंशियली लेवल ते उन्हनि जी न हुई फाइनेंशियल लेवल, त उहे वापसि वेह रहिया हैदराबाद में या ॿियनि शहरनि में। लाड़काणो आर्टिस्ट भरियो पियो आहे पंहिंजो। त मुंहिंजी सिर्फ़ु कल्चर डिपार्टमेंट खे इहा ई रिक्वेस्ट आहे त जेके सीनियर ऐं वर्किंग डायरेक्टर्स आहिनि या वर्किंग राइटर्स आहिनि उन्हनि खे तव्हां तरजीह ॾियो, कमु उन्हनि खे ॾियो। कंहिं हिकु फ़र्द खे सपोज़ ड्रामा ॾेई था छॾियो, उहो पंहिंजी उन जी मर्ज़ीअ ते आहे, कंहिंखे ड्रामो ॾिए कंहिंखे डायरेक्टर करे छॾे त बाबा माना उन सां हक़ु मारिजी थो वञे। त मुंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां इहा कोशिशि हूंदी आहे त जेके बि अवल त मुंहिंजा जेके मेंबर आहिनि त उन्हनि खे उन सर्किल में आणियां, को बि स्टेज ड्रामो थिए त उन्हनि खे चांस बि ॾियां ऐं गॾोगॾु उन्हनि खे असां पेमेंट माना मुआवज़ो ॾींदासीं त उनजी दिलि बि ख़ुशि थींदी। उनजी दिलि बि ख़ुशि थींदी। ऐं ॿियो त जेको पैसा ॾेई ईंदो उहो आर्टिस्ट न आहे। त मुंहिंजी कोशिशि आहे त मूं वटि काफ़ी नवां आर्टिस्ट बि आहिनि, ईअं न त नवां बि न आहिनि, नवां आर्टिस्ट बि आहिनि, सीनियर बि आहिनि ऐं जेके तव्हांखे ॿुधायां त उहे नाउमीद थी वेह रहिया आहिनि। त मां हिकु टीम जोड़ियां पियो ऐं काफ़ी तक़रीबन 20 आर्टिस्टनि जी टीम जोड़ी अथमि। त स्टेज सां गॾोगॾु जेकर मूंखे निजी चैनलनि तां बि को प्रोग्राम मिले थो, हींअर प्राइज प्रोडक्शन जो बि हिकिड़ो मूंखे प्रोजेक्ट मिलियो आहे त माना उर्दू निजी चैनल जो, त उन्हनि खे बि मां कास्ट कयां पियो जिथे फेमस आर्टिस्ट आहिनि। तव्हांजी जीअं हितां जी KTN जी नसरीन नाज़ आहे त असां जिथे उनखे कास्ट कयूं था त उते वरी 2-3 जूनियर उन सां ॾेई था छॾियूं त जीअं असां उन्हनि खे बैलेंस करे हलूं। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। त सर तव्हां इहो ॿुधायो, तव्हां जीअं PTV ते बि कमु कयो आहे ऐं KTN ते बि मुंहिंजे ख़्याल सां तव्हां कमु कयो आहे, कहिड़ो प्रोजेक्ट कयो तव्हां KTN ते, यादि आहे कोई? KTN ते त काफ़ी टाइम थियो। KTN जॾहिं खुलियो नओं माशाल्लाह तमामु सुठो चैनल ऐं आवाम खे हिकिड़ो शदीद इंतज़ारु हूंदो त हिनखे असां ॾिसूं ऐं पंहिंजा कमुकार छॾे हुन KTN खे ॾिसंदा ऐं तमामु सुठी पहचान बि ॾिनी उन आर्टिस्टनि खे ऐं कुंड कुछ में ॾिठा विया ऐं मूंखे बहरहाल कयो आहे कमु काफ़ी टाइम थी वियो आहे, यादि कोन थो अचे। बाक़ी उन दौर में उहो दौर काफ़ी पुराणो हो। मोहम्मद अली ॻाल्हि खे हिकिड़ो प्रोजेक्ट असां हितां खयो हो KTN तां उहो न निजी जेलनि ते असां उन में डायरेक्ट हितां ENG वग़ैरह ऐं अल्ताफ़ सुमरो मरोम ऐं मूं गॾिजी असां ॿिन्ही कयो कमु। मां विलेन जो रोल कयो, उन में मोहम्मद अली कमु कयो हो। सही।
ऐं बहरहाल घणा दोस्त जेके ॿ टे ड्रामा करे विया। असल ॾिसो न PTV खां पोइ सेकंड चैनल आहे KTN, जंहिं माण्हू खे सुठी सुञाणप ॾिनी आहे। ऐं मां सम्झां थो त हींअर बि सवेल बि हिकिड़ी ॻाल्हि कई त कंहिं ॿिए निजी चैनल ते कमु कयोसीं एज़ ए ड्रामा डायरेक्टर बि। कंहिं जॻह ते वेंदा हुआसीं रिकॉर्डिंग करणु शूटिंग करणु वेंदा हुआसीं त चवंदा हुआ त यार उहो KTN वारा आया सम्झो। पोइ वरी चवंदा हुआ त इहो सुभाणे हिन चैनल खे ॾिसिजो। हिन जी ॻाल्हि पोइ कटियां जेको संघर KTN जो शुरूआत वारो ड्रामो जेको हिननि खे मिलियो, सो हिन मूंखे विलन जो स्टाइल साॻियो ई हो, यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं साॻियो कॉमरेडी स्टाइल, तो उते उन में विलन हुआसीं। हाणे महमूद मीर जो त ऐं इहे बि हुआ गॾोगॾु इन में निजी जेल वारे में संघर में। त इन में लास्ट में सीन इहो त माना म्यूट शॉट हो ऐं तॾहिं टेप DVD दा नंढी त बाबा इहा हिन में अथव छह अथव हिन में पूरो करे अचो। डायरेक्टर साहिबु असांखे चयो बाबा बाक़ी वञी 5 मिंट बची विया ऐं इहो 1 गो शॉट अथव ऐं वरी हिन खां पोइ न त वरी KTN वारा ENG खणी विया त वरी हफ़्ते खां पोइ मिलंदव। सो सम्झाए लो त बाबा मां हिन खे हैंटर पतो हणां, हिन जी माउ तॾहिं मूंखे पकड़ी थी गले मां ऐं मां फौरी तौर ते पिस्टोल कढी उनखे हिन जी मदर खे शूट कंदुसि। ही गैरत मां अची ज़ंजी छॾाए मूंसां विढ़ंदो, सीन उल्टो थी वियो। हाणे जंहिं महिल मां हेॾी टोपी हथ में हैंटर हिनखे ही वरी हैंटर ठाहे आयो, सुई गैस वारो पाइप कोन हुजे, मां अचे थो हिनखे हणां, ही चए अलाड़े घोड़ाड़े म्यूट शॉट हो। ही माना चए पर उते जेके कैदी आहे सभु माना हेठि कंदो खिलनि पिया। मां हिनखे सच पच में 4-5 आहियां। हाणे हुनजी जेका मदर हुई अचानक उहा बि हेड मास्टरियाणी हिकु स्कूल जी, उहा तकड़ में उथी मूंखे छा कई पहिरां जेको मूंखे कुर्तो वॾो पातल हो सिंधी टोपी लॻल हुई, जीअं छिकी त उहो ॿुहारो कलर हुनजे हथ में। मूं चयो यार मरी वियुसि, ही त पंहिंजो कंटिन्यूटी आहे। हेॾी छिक मूंखे ॾिनी, उहो सॼो पहिरां थी वियो। मूंखे ठका करे चमाट हणण जी कोशिशि कई, मां यकदमि उनजे हथ मां झले ऐं उनखे धिको ॾिनो। जीअं धिको ॾिनोमांसि त उहा माई बिंदड़ी हुई, जीअं हेठि किरी मां उनजे मथां किरियुसि। हिते सभु जेके बि हुआ असांजा जेके बांधी बनियल माना यर्गमाली जेके 10-15 हिननि अरेंजमेंट कए, उहे सभु अखियुनि खे माना पंहिंजो इहे ॿाहूं ॾेई सभु माना खिलनि पिया। ऐं उहो शॉट अहिड़ो माना थियो त माई खे माना मां जे मथां मुंहिंजो वञी गोॾो उनखे लॻो ॾाढो। ऐं पोइ ही उतां ज़ंजीर छिनाए अचे मूंखे अचे मारे थो, वरी पोइ सभिनी ताड़ियूं वॼायूं। उहो 15 सालनि खां पोइ यानी जॾहिं तव्हां स्क्रिप्ट जे बरक्स हलिया वियो अपोज़िट अच्छा इन खे जेको रिकॉर्ड कयो कैमरा ते 2 भाइर तव्हां वटि मशहूरु हुया, जीएम ऐं मुस्तफ़ा मरहूम। शुरूआत तमामु बहितरीनु कैमरा मुस्तफ़ा उन ज़माने मुस्तफ़ा असां सां गॾु। ऐं डायरेक्टर खे माना डायरेक्शन जी ज़रूरत ई न हूंदी, उहो फ्रेमिंग अहिड़ा कंदा माना सॼी लाइटिंग वाइटिंग करे चवंदा क्यों बस पोइ अधी खे बि हाणे असां क्यों था कयूं, चलो टाइम बि घटि रहिजी वियो आहे त तव्हांखे बि क्यों आहे, तव्हां बि हाणे असांखे कुझु ॿुधायो। मोहतरम आशिक़ हलाई साहब जो कलाम आहे। पहिरियां वारो ॿियो हाँ लगायल प्यार ते पहरा हटाए बाण मिलंदासी रकीबन हरीफन खे जलाइण काण मिलंदासी लगायल प्यार ते पहरा लगायल प्यार ते पहरा हटाए पाण मिलंदासी रकीबन हरीफन खे जलाइण काण मिलंदासी लगाए प्यार ते पहरा।
जिटी चांडाण आहे पर बराबर चंद्र चोडी हजे जिटी चांडाण आहे पर असी हिन चाह चरीअ जे असी हिन चाह चरीअ जे खणी चांडाण मिलंदासीं रकीबन आए हरीबन खे जलाइण काण मिलंदासीं लगायल प्यार ते पहरा वठी हुबकार हीरन खां खणी महकार मोतीअ खां वठी हुबकार हीरन खां खणी महकार मोतीअ खां समाए साह में साजन समाए साह में साजन सुगंध सुरहान मिलंदासीं रकीबन आए हरीफन खे जलाइण कान मिलंदासीं लगायल प्यार ते पहरा लगायल प्यार ते पहरा हटाए पाण मिलंदासीं रकीबन आए हरीफन खे जलाइण काण मिलंदासीं लगायल प्यार ते पहरा लगायल प्यार ते पहरा वाह 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 बेहतरीन बेहतरीन कंहिंखां मुतासिर थी करे तव्हां हिन सिंगिंग फील्ड में आया हुया मुतासिर असल में असांजो ॾाढा साईं ॻाईंदा हुया अच्छा माशाल्लाह जी सही मतलब फ़कीर गुलाम हैदर मोहम्मद आलिम ॿई सूफ़ी सिंगर्स हुया कल्चर में भी हुया माशाल्लाह उन्हनि खे मुतासिर थी मतलब हिकिड़ो शौक़ु थियो ज़ाहिर आहे ऐं ॿियो family स्कूल में, में असल में असां ॿ गॾु सिस्टर ॻाईंदा हुयासीं सही सोबिया बख्तावर सो स्कूल में नात वग़ैरह थिया जीअं हा 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 अहिड़ा 14 अगस्त जा प्रोग्राम थिया 6 सेप्टेम्बर जेके बि अहिड़ा प्रोग्राम थींदा त जेके टीचर्स हूंदा उहे बि असांखे मतिलबु नात वग़ैरह थिया या अहिड़ो को बि सिंगिंग जे हिसाब सां को बि हूंदो हुयो तरानो थियो को बि अहिड़ी हूंदी शइ त असांखे ई चवंदा हुया सही मिली नगमा थी विया हा या उन्हनि में पोइ नातूं, उतां खां हा। मतिलबु हिकिड़ो शौक़ु असांखे जागी पियो सही सही इहा त सुठी ॻाल्हि आहे उन दौर में मुंहिंजे ख़्याल में इहे मिली नगमा ऐं नातून जो कॉम्पिटिशन बि स्कूल्स में तमामु घणो थींदो हुयो जी हा। मुंहिंजे ख़्याल में हाणे कोन थो हाणे थिए, न आहे एतिरो। नथो थिए इहो कुझु बि त घणो करे जीअं तव्हांखे वक़्तु मिलंदो आहे त कंहिंखे ॿुधणु पसंदि कंदा आहियो पसंदि जो शाइर या सिंगर केरु आहे शाइर त सभु हाणे मोहतरम जेके बि सुठा सुठा आहिनि शाह लतीफ़ थियो हा साईं बुॾल थियो साईं रखियल शाह चीज़ल शाह अहिड़ा जेके बि वॾा वॾा आहिनि शाइर उन्हनि खे मां घणो ख़ासि पसंदि कंदी आहियां सही उस्ताद बुखारी शेख हयास इन्हनि खे बाक़ी जेके अॼुकल्ह जा इहे सुठा फनकार मतिलबु शाइर आहिनि उन्हनि जी बि शाइरी तमामु बहितरीनु आहे ऐं जी, सिंगर हाणे केरु मां- पसंदि आहे वधीक सिंगर त मूंखे मैडम आबदा परवीन हा, हा। ऐं हुमेरा चना हा उन्हनि खे ॾाढो मां लाइक कंदी आहियां क्लास आयो वाकई सही इहे वाकई मां चवां थी त सुञाणप आहिनि पाकिस्तान जी जी। पाकिस्तान जो सुञाणप आहिनि इहे वाकई नो डाउट हुमैरा चन्ना साहिबा आबदा परवीन साहिबा वाह वाह ऐं उन्हनि जो कोई अहिड़ो गानो जेको तव्हां ॻायो हुजे मां ईअं त अक्सर घणा ई ॻाईंदा आहियूं महफ़िलुनि में
पर हू त हाणे माशाल्लाह उन्हनि खे अलाह साईं इज़त ॾिनी आहे, हू लेजेंड फनकार आहिनि, सीनियर आहिनि। असां उन्हनि जी केॾी बि कोशिशि कयूं त मां त अञा सम्झां थी त न उहा सही ॻाल्हि कुझु बि आहे। न आहियूं असां। उहा सही ॻाल्हि आहे, लेजेंड आहिनि, पर उन्हनि जे पोयां असांखे बि हलणो आहे। हलणो आहे, कोशिशि जारी आहे। हा, कोशिशि जारी आहे, कोशिशि जारी रखो। अच्छा, जीअं महफ़िलूं थींदियूं आहिनि त घणो करे फरमाइश कहिड़नि गाननि जी थींदी आहे? सूफ़ी जी थींदी आहे, ज़माने जी थींदी आहे, या सफ़ा क्लासिकल? न क्लासिकल न, असल में जेको जीअं हीअं माहौल थी वियो आहे न, त ॿई मिक्स आहिनि। सूफ़ी बि थींदी आहे फरमाइश असांखे, ऐं कुझु ॿियो बि जीअं हींअर आहे माहौल जेको हले थो, ज़मानो हले थो, उन्हनि जी ख़ासि घणी फरमाइश। सर, तव्हांखे कॾहिं ॻाइण जो शौक़ु न थियो? न ॻाइण जो पाण कोन, बाक़ी पाण खे एक्ट में ई पंहिंजो जेको ट्रेजिडी सीन हूंदा आहिनि उनजो वॾो शौक़ु हूंदो आहे पाण खे करण जो। कोई भला पोइ ट्रेजिडी सीन करे ॾेखारियो न, तव्हांजी थोरी एक्टिंग बि त ॾिसी वठूं असां। इहो हिकिड़ो जेको हींअर कयोसीं रोक जे रोके सघी, हा, रोके सघी, उन में कैरेक्टर अदे रियाज़ जो ई पसंदि जो कैरेक्टर हो, पाण ई लिखियो हुई मुदे। अच्छा अच्छा। कैरेक्टर उन में मूंखे चई त तोखे ठोर कराइणी पवंदी, गंजो थियणो पवंदो। अच्छा। बाक़ाइदे गंजा बि थियासीं। अच्छा, छो रिक्वायरमेंट हुई छा? रिक्वायरमेंट ही मुंहिंजो लाडलो भाउ। अच्छा। पोइ हीअ हिनखे असां हिकु सहाफ़ी जो रोल ॾिनोसीं, रियल स्टोरी रोक जे रोके सघी। पोइ उनखे मर्डर असां कंदा आहियूं, त ही जेको रिपोर्टिंग कंदो आहे त उन में छा कंदो आहे, जो वॾेरो जेको बोतार आहे उन जे पुट खे बि जूतनि जो हार पाईंदा आहिनि, हिन खे बि पाराईंदा आहियूं। रियल कैरेक्टर जी डिमांड ई अथव तोखे ठोड़ कराइणी पवंदी। ऐं ॿियो त गूंगे जो कैरेक्टर हो, माना वधीक न, रुॻो भाउ भाउ चवे पियो। पोइ कैरेक्टर में जंहिं महिल ही मुंहिंजे साम्हूं आहे थोरो करे ॾेखारियो त वार हींअर त बराबरि अची विया न, वार बि कोन हुआ, ऐं तमामु सुठो कैरेक्टर हो। हुन में हे जेॾी महिल मूंखे हारनि जा हिन जूतनि जा हार पाराईंदा आहिनि, पोइ ईंदो आहे मां तमामु हिकिड़ो ॾुखायल ऐं हुन लहजे में, त पोइ अचां थो हिन वटि पंहिंजो हे अचे थो, घणा घणा मूंखे मारियो मारियो, बसि इहे लफ़्ज़ ई चवंदा आहियूं। मुंहिंजा भाउ हू घणा मूंखे मारियो, चप्पलनि जो हार। मुंहिंजा भाउ, तोखे ख़बर आहे तूं जॾहिं नंढड़ो हूंदे, हा, तोखे निंड न ईंदी त मां ॻाए तोखे पोइ सुम्हारींदोसि, लोरियूं ॿुधाईंदोसि, गाना ॿुधाईंदोसि, तोखे यादि आहे? यादि आहे न तोखे? मुंहिंजा भाउ, मां गानो कहिड़ो ॻाईंदोसि? अख कारी तुंहिंजी सुहिणी, अख कारी तुंहिंजी, मुंहिंजा प्यारा भाउ, मुंहिंजा सुहिणा भाउ, अख कारी तुंहिंजी। घुटो ॾिए थो मूंखे, सोचे पई त पोइ मज़ा आयासीं, ही हिकु ठोड़ो वरी ठोड़ ते ॾाढो हल्को हथु, ऐं मुंहिंजो प्यार ही आराम करे, माना मुंहिंजे कुल्हे ते सुम्हे पियो, अचानक घुटो ॾिसी वरितो त मुंहिंजी बेइज़ती कराए छॾी, हिनखे मारे छॾींदो आई। पोइ पंहिंजे नंढे भाउ खे मारींदो, त उहा तोखे हेॾो पावर हो, उन्हनि सां तूं विड़े अचो, माना वॾेरे जे पुट खे बि जूता पाराइनि, तोखे बि जूता पाराइनि, इहा त बेइज़ती आहे, हिनखे मारे छॾींदो आहे। पोइ जेको साफ़ी हूंदो आहे, पोइ उन ते माना हिकु स्टोरी रोक जे रोके सघी, साफ़ी खे मारींदा आहियूं, मूंखे उन लोली ॾेई सुम्हारे थो जॾहिं, पोइ सुम्हंदे खे घुटो ॾे ओचितो, बसि साफ़ी खे मारियो, साफ़ी खे मारियोसीं, साफ़ी त मरी वियो, पर जेको हिनजी धीउ पैदा थी, हिनजी वाइफ खे मारे छॾींदो आहे, पर उहा पेट सां हूंदी आहे। असां हुते ॾेखारियो आहे त SP हुनजी छोकिरीअ खे पाले थो, साॻियो असां हुनखे लोगो ॾियूं था, माइक ॾियूं था, ऐं उहा अचे थी वरी साफ़ ई थी वञे। एंड ड्रामे जो आहे त रोक जे रोके सघी, ज़बरदस्त, कैरेक्टर बि मां उहो ई चवां थी त असांखे इन टाइप जा शोज़ बि करणु घुरिजनि, जीअं स्टेज प्रोग्राम्स आहिनि, अहिड़ियूं स्टोरीज़ साम्हूं आणणु घुरिजनि, ऐं ड्रामनि में बि असांखे नवाण थोरी आणणु घुरिजे। इन ड्रामे जा 3 एक्ट हुया। अच्छा, 3 एक्ट, घर साफ़ इहो घर, रस्तो, वरी वॾेरे जी हवेली, एट ए टाइम स्टेज ते 3 शयूं असां ॾेखारियूं।
जो ड्रामो ख़त्म थियो त घणनि चयो यार फिल्म वाह जी ठहियलु हुई। काफ़ी माण्हू अञा वेरी फैमिलीज़ आहियूं त उन्हनि चयो फिल्म जी स्टोरी आहे तव्हांजी। स्टोरी पे हले फिल्म अॻे ईअं हूंदो अलाए शुक्र आहे ॾाढो माण्हुनि लाइक कयो। अॻे 7 एक्ट 5 एक्ट ड्रामा थींदा हुआ। एॾा स्टेज मतलब वो सेट लगंदा हुया पोइ सेट न असां पर्दा हूंदा, पोइ पर्दा छिकबा हुआ, ड्रामा माना पोइ माना जंहिं महिल सेट ड्रामो चेंज थींदो ॿिए की पर्दे ते अची ईंदो हू करेक्टर माना हीअं जीअं हाणे ड्रामनि ते असां लोकेशनूं था रखूं मुख़्तलिफ़ फर्स्ट लोकेशन जीअं रस्ते वारी आहे त रस्तो त रस्ते जो वरी पर्दो अची वियो, ढाड़ेलनि जी हुड़ी अची वई ऐं वरी जेकॾहिं हवेली आहे की वॾेरे जो ताक आहे उहा ॾेखारे माना उहो एक्ट उनखे असां चवंदासीं एक्ट वाइज़। हाणे 1 एक्ट हींअर रुझान थी वियो आहे सॼो 1 एक्ट जो जान छॾाइनि था। हा, one act drama वॾी थी आहे। महिनत हूंदी आहे। न वही मां मतलब एक्ट असां उहे 7 एक्ट 5 एक्ट तव्हांजे ड्रामा एक्ट ई जेको मुंहिंजो छिती कढी छॾियो त उन वक़्तु अलाए छा हूंदो। सो ज़बरदस्त, ऑल द बेस्ट टू यू ऐं अलाह करे त ईअं ई कामयाबी माणींदा रहो ऐं ईअं ई सुठा सुठा प्रोजेक्ट कंदा रहो ऐं वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो साॻियो ई कल्चर डिपार्टमेंट लाइ त असांजा जेके न्यू टैलेंटेड आर्टिस्ट आहिनि, आर्टिस्ट न करो जेके सिंगर्स आहिनि, जीअं तव्हां ईअं सोबिया खे ॾिठो जी जी त अहिड़नि आर्टिस्टनि खे तव्हां सपोर्ट कयो। सही। उन्हनि खे जीअं मेला थियनि था त उन में उन्हनि खे मौक़ो ॾियो। सिफ़ारिशी कल्चर तमामु घणो आहे, जेके असुलु हक़दार आहिनि उन्हनि खे हक़ु नथो मिले। अहिड़ा आर्टिस्ट सिंगर्स वेठा आहिनि, अहिड़ा आर्टिस्ट वेठा आहिनि, अहिड़ा डायरेक्टर्स वेठा आहिनि त तव्हां जेके वर्किंग में आहे हिकु दफ़ो ॿीहर त उन्हनि खे तव्हां चांस ॾियो, भली न्यू टैलेंट खे बि ॾियो पर माना पुराणनि खे बि यादि रखो। सही जी सर। मुंहिंजो मैसेज इहो आहे त ख़ासि करे फ़नी लेवल सां तव्हां इहो चवंदुसि त असां सभु आर्टिस्ट आहियूं, हीअ दुनिया हीअ जेको माहौल आहे हीअ सॼो स्टेज आहे, असांखे आया आहियूं वेंदासीं, हीअ सॼो स्टेज जो हिकिड़ो दौरु आहे। पर कोशिशि इहा कयूं त असां पंहिंजे ड्रामे खे जेतिरो थी सघे बचाए सघूं। सही। ड्रामो अहिड़ी शइ आहे जेकी तव्हां माण्हुनि में अवेयरनेस ॾेई वेंदा, माना माण्हूअ खे तव्हां सुजागी ॾेई वेंदा ड्रामे सां। जेको तव्हां ख़ासि करे असां टी वी ते मैसेज मिलंदा आहिनि, अहिड़ा असां स्टेज ते बि कोशिशि कंदा आहियूं त मैसेज जी ड्रामनि खे तरजीह ॾियूं ताकी माण्हुनि में हिकिड़ो रुझान वधे, शहूर अचे। हाणे जीअं रोके सघी जेकी हिकिड़ी स्टोरी हुई इहा हिकिड़ी सहाफ़ी जी ज़िंदगीअ ते हुई ऐं अहिड़ा नेचुरल कई वाक़िया थिया आहिनि सिंध जे अंदरि ऐं उहे सहाफ़ी वीचारा बेगुनाह क़तल थिया आहिनि ऐं असां कोशिशि कयूं था त नेचुरल शयुनि खे तरजीह ॾियूं। सही। ऐं मुंहिंजो मैसेज बि इहो ई आहे त मोहबत सां ज़िंदगी गुज़ारियो, सभ खां बहितरीनु मोहबत आहे। ज़बरदस्त जी सर। मैसेज जी मुंहिंजो मैसेज इहो ई आहे, नओं जेको टैलेंट आहे अचे ज़ाहिर थिए, पंहिंजो पाण खे ज़ाहिर करे अचे। जीअं KTN चैनल आहे उन ते कोशिशि करे अचे, नवां चेहरा अचनि। सुठी ॻाल्हि आहे, पुराणा ॾिसी ॾिसी बोर थी विया आहियूं हींअर। मतलब तव्हां मूंखे ॾिसी ॾिसी बोर थी विया आहियो? नवां चेहरा अचनि। मूंखे ॾिसी ॾिसी बोर थी विया आहियो? सही ॻाल्हि कयो जो मतलब है न। मैसेज ई आहे बहरहाल। मां 5 ॾींहं थी अचां तव्हां मूंखे ॾिसी ॾिसी बोर थी विया आहियो, तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे। तव्हांजी ॿी ॻाल्हि आहे न, तव्हांजी ॻाल्हि कोन कयो। हे ड्रामनि जी ॻाल्हि था कयो, जेके ड्रामनि में अचनि था हींअर पुराणा अचनि था, हींअर नवां चेहरा अचनि। अच्छा, पोइ असांखे वाणी न, असां बि टैलेंट ॾेखारींदासीं पंहिंजो। मज़ाक थी कयां। न जी अदी तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदो? मां बि इहो ई मैसेज ॾींदसि त मां न अचां सुभाणे खां न कल्चर वारनि खे इहो ई चवंदसि त असां ॾे बि थोरी नज़र करनि। सही सही सही। ठीकु आहे, ॿिया बि आहिनि फनकार, भले असांखे बि थोरो चांस ॾियनि कल्चर में। ज़बरदस्त। छो जो असांखे घणो नज़र अंदाज़ कयो पियो वञे। सही। ऐं इहो ई चवंदसि त पंहिंजे वॾनि सां मोहबत कयो, वॾनि खे इहो चवंदसि त पंहिंजे नंढनि सां मोहबत कयो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं तव्हां खां वेंदे वेंदे गानो बि ॿुधंदासीं, पोइ तव्हांजी मर्ज़ी, तव्हां जेको बि ॿुधायो। जी हाँ जी व्यूअर्स, आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी मुंहिंजे मुर्शिद साईं जो कलाम। ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठहन ओ ज़ेब ज़ीनत ज़ुल्फ़ ठहन ओ नूर भरे
जे रुखते ओ नाज भरे जे रुखते ज़ेब ज़ीनत जुल्फ़ ठहन ओ ज़ेब ज़ीनत जुल्फ़ ठहन ओ नूर भरे जे रुखते ओ नाज भरे जे रुखते ज़ेब ज़ीनत दहन शकर पुरशीरी ओ दंदनारी दाना दहन शकर पुरशीरी कीमत लबा लाल लहन ओ कीमत लबा लाल लहन ओ नूर भरे जे रुखते ओ नाज भरे जे रुखते ज़ेब ज़ीनत सचिया सूरत मुझे सोहण लजी जिए महताब मिसल सचिया सूरत मुझे सोहण लजी जिए महताब मिसल ॾिसन आशिक किए से रहन ओ ॾिसन आशिक किए से रहन ओ नूर भरे जे रुखते ओ नाज भरे जे रुखते ज़ेब ज़ीनत पोश निसा